सांगड़ मां ख़बर ईंदड़ सांगड़ परसां मंगली थाने जी हद चक छटी जी रहवासी बुगटी बिरादरी पारां मंगली पुलिस जी ज़्यादती ने कब्ज़ा माफिया जी ॾाढ खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौके ते एहतजाज कंदड़नि हाजी मंज़ली बुगटी, दिलशाद बुगटी, गुलाम रसूल बुगटी ऐं ॿियनि ताईंदे चयो त चक छटी में असांजी ज़रई ज़मीन ते ईसाई बिरादरी जा माण्हू कब्ज़ो करे खेनि हथियारबंद विहारे छॾिया आहिनि, जिन्हनि 4 ॾींहं अॻु असांजे माण्हुनि ते हमलो करे खेनि हिकु ॼणे खे क़त्ल करे छॾियो आहे, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी आहिनि जेके हैदराबाद अस्पताल में दाख़िल आहिनि। वाक़िए जो केस असां मंगली थाने ते दाख़िल करायो आहे, पर पुलिस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए प्रोटोकॉल ॾियण में मसरूफ़ आहे। हिननि वधीक चयो त मंगली पुलिस कब्ज़ा माफिया जो धुर बणिजी खेनि झेड़ो कराए खूनरेज़ी कराइण चाहे थो। हिननि वधीक चयो त ईसाई बिरादरी जे पारां असांजी ज़रई ज़मीन ते हथियारबंद विहारे छॾिया आहिनि जेके झेड़ो करण चाहिनि था, पर मंगली पुलिस हिननि हथियारबंदनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए असांजे माण्हुनि ते प्रेशर विझी खेनि ॻोठ खाली कराइण चाहे थी, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सांगड़ खे नोटिस वठी खेनि क़त्ल में मुलविस जवाबदारनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।